सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इंज करे अज जे प्यार भरे मौके ते पर सब गॾु थिया उहो मौक़ो हक़ीक़त में पंहिंजे भाग भलाइण जो मौक़ो आहे, पंहिंजे भागनि खे ठाहिण जो मौक़ो आहे, पंहिंजो पाण खे कुझु करण जो मौक़ो आहे। सिर्फ़ असां थोरो क़दम अॻिते हलूं, बाक़ी सभु कुझु पंहिंजो पाण थींदो वेंदो आहे। सभु रस्ता असांजा खुलियल हूंदा आहिनि, खुलंदा वेंदा आहिनि। सिर्फ़ु असां जीअं ई क़दम खणंदासीं, हिकु क़दम सां पोइ चैन असांजी जुड़ंदी वेंदी, गॾु सां गॾु हथ सां हथ मिलंदो वेंदो। असां सभु गॾिजी करे वधंदा हलंदासीं ऐं वधंदे वधंदे उन सचे साईं जी रहमत खे पाईंदासीं बि सही, उन सची रहमत ते पहुचंदा बि सही। यानी लोक ऐं परलोक ॿई सवारे वहींदासीं, सभु पंहिंजो पाण खे बढ़ाए वहींदासीं। असां पंहिंजे उमंग उत्साह सां पंहिंजे कार्य खे लॻूं, पंहिंजी शेवाउनि खे लॻूं, पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं, गॾिजी करे हलूं ऐं गॾिजी को सवा असां ईंदी दिवाली बि हलूं जेका पंहिंजी पहुच आहे। अगरि असां 10 ॼणा बि गॾु कयूं त असां ॿिए दफ़े साढा 5000 हूंदासीं, साॻा 500 न हूंदासीं। ऐं उमंग उत्साह कमी श्रद्धा विश्वास करण में कहीं जी बि कमी कोन्हे। पर असां गॾु बि थींदा आहियूं, असां मीटिंग बि कंदा आहियूं, मां इहो बि ॾिठो आहे। असां चाहींदा बि आहियूं असां सभु कयूं, पर असां जल्दी जल्दी गॾु वञण जे लाइ गॾु न थी सघंदा आहियूं। थोरो इहा असांजी कमी रहंदी आहे, बसि ॿियो कुझु बि न रहंदो आहे। कमी असां में काई बि कोन्हे। असां सिर्फ़ु पाण में कोई कॾहिं कंहिंजी शादी हूंदी आहे, कॾहिं कारोबार हूंदो आहे, कॾहिं घर जो कमु हूंदो आहे, कॾहिं दुख आहे, कॾहिं सुख आहे, कॾहिं कुझु आहे। सिर्फ़ु असां मिली करे कंहिंसां कॉन्टेक्ट न करे सघंदा आहियूं। पाण में असांजो कॉन्टेक्ट हूंदो आहे, तंहिंजे करे असां टारगेट खे थोरो पूरो न करे सघंदा आहियूं। पर वरी असां में मालिक एतिरी रहमत ॾिनी आहे, जेके ई पाण सभु आहियूं अकेलो हलो कयूं त सभु वरी अकेलो कलो, सॼी टीम जेतिरो सभु हिकु हिकु जहिड़ो करे वेंदो आहे। इहो बि थी वेंदो आहे, मां ॾिठो आहे। असां जेतिरो टारगेट सॼी टीम ते रखंदा आहियूं, असांजो हिकु हिकु जहिड़ो पूरो करे सघंदो आहे। असां उनखां 5 गुना 10 गुना वधीक करे सघंदा आहियूं। हक़ीक़त में असां सभु एतिरी अहलियत रखंदा आहियूं, जेके बि आहियूं। असां जेके वेठूं कंहिंखो बि पुछूं, कंहिंजो 10 ॼणनि सां कॉन्टेक्ट करे सघंदो आहे या कुझु आहे ई न। 10 ॼणा कोई कॉन्टेक्ट थोरे आहे। असांजे अॻियां जेके बि आहियूं, लेडीस हुजूं जेंट्स हुजूं, 10 ॼणा ठाहिण कोई वॾी ॻाल्हि असांजे लाइ आहे ई कोन। असां चवंदासीं 10 ठाहे 100 वेंदासीं। असां सभु उहा अहमियत रखंदा आहियूं, जेतिरा ई गॾु थिया। सिर्फ़ु असां गॾु थियण जे करे 10 पाण सभु गॾिजी करे न करे सघंदा आहियूं। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो रहंदो आहे असां सभिनी में। तंहिंजे करे चैन में थोरी सी आहे चेंज आणो। उहा चैन त सॼी आहे ई आहे, गॾियल त असांखे करिणो ई आहे। पर थोरो सां ईंदी दिवाली बि हुन में कंदा अचूं, जेको मिलंदो मिलंदे असां हिकु जो 10 पंहिंजो टारगेट 5 खां 10 रखंदा अचूं। असां थोरो थोरो कंदा ईंदासीं। सो उन सचे साईंदार, उन ईश्वरदार, उन सचे सतगुरुदार इहा ई इल्तिजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे, जो सदाई उनजी रहमत में गॾु रही करे, उनजी आशीर्वाद पाए करे, जेको असांजी चाहत आहे, जेका असांजी उमंग आहे, उत्साह आहे, असां सभु कुझु उन सचे साईं जी रहमत में भेद कयूं, सचे साईं जी रहमत खे कयूं। असां पंहिंजो पाण खे शेवा में अर्पण करे, जेका असांजी चाहत आहे, उनखे हक़ीक़ी रूप ॾियो ऐं हक़ीक़ी रूप ॾेई करे वरी असांजो अंदरि एतिरो हुजे जो मालिक जी रहमत असां सदाई पाईंदा रहूं, उनजी रहमत खे पंहिंजो अंदरि ॾेखारींदा रहूं।